सिंध में मासूम न्याणियुनि सां वधंदड़ जिन्सी ज़्यादतियुनि वारनि वाक़िअनि ख़िलाफ़ कोटड़ीअ में समाजी तंज़ीम जाम शोरो सुजाग फोरम पारां मासूम न्याणियुनि खे तोहफ़ फराहम करियो रैली कढी वई। अलमदीना चौक खां निकितल रैलीअ में शामिल थींदड़नि पारां मासूम न्याणियुनि सां जिन्सी दरंदगी कंदड़नि खे फाही ॾियो जा नारा पिणु हणी रहिया हुआ। जाम शोरो सुजाग फोरम जे तरफ़ां अॼु मासूम न्याणियुनि जे तरफ़ां रैली आहे। हिकु त कश्मीर पुलिस ऐं एएसआई मोहम्मद बख्श जी हिमायत में, ऐं ॿियो हिननि न्याणियुनि जो ही बैनर ही पे ॾिसो था, हिननि न्याणियुनि जो हुकूमत खां मुतालबो आहे त ख़ुदारा असेंबलियुनि में कानून आणियो, उहो कानून असेंबलियुनि मां पास करायो त जेको वहशी दरंदो मासूम न्याणियुनि सां ज़्यादती करे उन्हनि खे सरेआम फाही ॾियो। अॼोको असांजो मुतालबो इहो आहे त इन्हनि खे सरेआम फाही ते लटकायो वञे। जेके माण्हू नंढनि मासूमनि ॿारनि सां ज़्यादती था कनि, इन करे कयो वियो आहे। असांजो वक़्त जे हुकुमराननि खां मुतालबो इहो आहे त जेके बि दरिंदा अहिड़े क़िस्म जूं हरकतूं कनि था, ज़्यादतियूं न्याणियुनि सां कनि था, उन्हनि खे इबरतनाक सज़ा ॾेई उन्हनि खे मिसाल क़ाइमु करियो जीअं ॿिए कंहिंखे ज़रूरत न थिए। असां हुकूमत खां घुर कयूं था जंहिं न्याणियुनि सां ज़ुल्म कनि था उन्हनि खे सरेआम फांसी ॾी छॾियो। रैलीअ में शामिल थींदड़नि घुर कई त जिन्सी ज़्यादतियुनि जे अमल खे सख़्तीअ सां रोकराए ज़्यादती कंदड़ वहशी जवाबदारनि खे सज़ा ॾिनी वञे त जीअं को बि ज़ालिम मासूमनि सां ज़्यादतीअ जो सोचे बि न सघे। कैमरामैन रफ़ीक कोलाचीअ सां गॾु इस्माइल बारी जो सिंध टीवी न्यूज़ कोटड़ी।